अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। सभी मेंबर साहब, सरवर साहब ऐं असांजा ॿिया दोस्त जेके बि हिन प्रेस क्लब जा उहिदेदार आहियो, मेंबर आहियो, अस्सलाम वालेकुम। तव्हां जस्ट आहियो, तव्हां अहिड़ो इल्म जी रोशनी खे फैलाइण जे लाइ लाइब्रेरी जो इफ़्तिताह कयो आहे। थोरे जो लाइब्रेरी नंढड़ी आहे पर जज़्बा वॾा आहिनि। जॾहिं जज़्बो वॾो हुजे त नंढड़ी शइ अलाए किथे पहुचंदी। जॾहिं जज़्बा ख़राबु आहिनि त जिते लखे करोड़े रुपया आहिनि पर उते तबाही आहे। थैंक यू। मुंहिंजे तरफ़ां मूंखे ख़ुशी थींदी छाकाणि मेमन ॻोठ जेको आहे मुंहिंजो हिकिड़ो ॿियो घरु आहे। उहो छो ॿियो घरु आहे त मुंहिंजा बहितरीन उहे दोस्त जेके मूंसां कॉलेज में पढ़ंदा हुआ उहे हिन ॻोठ जा आहिनि। मुंहिंजो बचपन में तव्हांजी एतिरी उमिरि बि कान्हे कि तव्हां उन में ईंदो हुउसि हिते मेमन ॻोठ में अची बरसातुनि जे महीने में हिते जेके छछरानीनि जा प्लाट पिया हूंदा रफ़ीक वारनि जा ख़ाली, हिते असीं राति जो अची वेहंदा हुआसीं, ॾींहं जो वेहंदा हुआसीं। हिते गेलके जा रुॻो गुल हूंदा हुआ, अंबनि जा बाग हुआ। हाणे त कुझु कोन थो नज़र अचे, तव्हां त ॾिठा ई कोन हूंदा। सो मुंहिंजो ई हिते असांजो आहे सिकंदर मेमन ऐं अब्दुल करीम मेमन, इहे मूंसां गॾु पढ़िया। बिल्कुलु ऐं उन्हनि खां 80-79 जे ज़माने खां उन्हनि सां अचणु शुरू कयो। सो हीउ मुंहिंजो सेकंड होम आहे ऐं हुनखे उन हिसाब सां ॾिसां थो। ऐं इनशा ताला जेतिरो वक़्तु बि हिते आहियां हिन ॻोठ जी ख़ासि ख़िदमत करण जे लाइ, हिन लाइ ख़िदमत करण जे लाइ ख़ुशी थींदी। तव्हांजी महिरबानी।